तुर्कमानिस्तान के सदर दोज़ख के दरवाजे के बंद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। परॾेही ख़बरूं ॾींदड़ एजेंसी मुताबिक़ सदर कुर्बान कली बर्दी महमूदूफ मुल्क के मशहूर माहिरनि जी टीम के दोज़ख जो दरवाज़ो बंद करण बाबति हुक्म ॾेई छॾियो आहे। वाज़े रहे त साल 1971 में सोवियत यूनियन जा गैस ज़ख़ीरा ॻोल्हण जी कोशिश में मुल्क के कराकुम सहरा के विच में 70 मीटर वेकिरी ऐं 20 मीटर ऊनो खॾ खोटरी वई त उन खॾ में ओचितो बाहि भड़की पई। मिलियल ॼाण मूजिबि माज़ी में केतिराई भेरा बाहि खे विसाइण जी कोशिश कई वई, पर समूरियूं कोशिशूं नाकाम थी वयूं ऐं बाहि 50 साल खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि अॼु ताईं जीअं जो तीअं भड़की रही आहे। जंहिंखां पोइ उन बाहि जी खॾ खे गेटवे टू हेल यानी दोज़ख जे दरवाज़े जो नालो ॾिनो वियो आहे। इन हवाले सां ताज़ो तुर्कमानिस्तान जे सदर कुर्बान कली बर्दी महमूदूफ ख़ानगी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त इंसाननि हथां ठाहियल खॾ में भड़कियल बाहि सबबि न रुगो माहौल ऐं आसपास में रहंदड़ माण्हुनि जे सिहत ते नाकारी असर पइजी रहिया आहिनि, पर मुल्क में कुदरती ज़ख़ीरनि जो पिणु नुक़सान थी रहियो आहे। जंहिंजे करे मुल्क जे माहिरनि जी टीम खे बाहि ते ज़ाब्तो आणे खॾ खे पूरण लाइ हुकुम ॾिनो वियो आहे। तुर्कमानिस्तान जे सदर पारां जारी थियल हुकुम बाद मुल्क जे माहिरनि ते ॿधल टीमुनि दोज़ख जी खॾ खे पूरण ते कमु शुरू करे छॾियो आहे।